नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी में बरसात फूड इंतज़ामिया जी पत वाइकी करे छॾी। खुलियल आसमान हेठि फाटल बारदाने में पयल सरकारी कणक पाणी हेठि अची वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर महताब मलिक मूजिबि 35,000 बोरियुनि में पयल कणक अंदरि बरसाती पाणी दाख़िल थी वियो, जंहिं सबबि कणक खे सख़्त नुक़सान पहुतो आहे। वक़्ति सिर कणक न खणण ऐं खुलियल आसमान हेठि पयल हुजण सबबि बारदानो फाटी पियो। एसएस न्यूज़ तरफ़ां राब्तो करण ते इंचार्ज फूड इंस्पेक्टर अब्दुल मजीद भयो ॿुधायो त राति ओचितो बरसाति पई, जंहिं सबबि पाणी कणक अंदरि दाख़िल थी वियो। नेकाली जी कोशिश कयूं पिया, वक़्ति सिर माल न खणण सबबि नुक़सान थियो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त 35,000 बोरियुनि में पयल कणक अंदरि बरसाती पाणी दाख़िल थी वियो, जंहिं सबबि कणक खे सख़्त नुक़सान पहुतो आहे। वक़्ति सिर कणक न खणण ऐं खुलियल आसमान हेठि पयल हुजण सबबि बारदानो फाटी पियो। एसएस न्यूज़ तरफ़ां राब्तो करण ते इंचार्ज फूड इंस्पेक्टर अब्दुल मजीद भयो ॿुधायो त राति ओचितो बरसाति पई, जंहिं सबबि पाणी कणक अंदरि दाख़िल थी वियो। नेकाली जी कोशिश कयूं पिया, वक़्ति सिर माल न खणण सबबि नुक़सान थियो आहे।